मुफ्ती साहब दवा खाई ॿार बंद कराइण जायज़ आहे या गुनाह आहे? मुकम्मल तौर हमेशा जे लाइ ॿार बंद कराइण इहो हराम आहे। का अहिड़ी दवा इस्तेमाल करणु, को अहिड़ो इंजेक्शन लॻाइणु जंहिंसां हमेशा जे लाइ ॿार पैदा करण जो सिस्टम ख़तम थी वञे, त इहो तरीक़ो इख़्तियार करणु बिल्कुलु हराम आहे। बाक़ी रही इहा ॻाल्हि त आरज़ी तौर वक़फ़ो कराइणो, उहो वक़फ़ो तॾहिं जाइज़ आहे जॾहिं औरत जे या ॿार जे सिहत जो मसइलो हुजे। हिकिड़ो ॿार अञा नंढड़ो आहे, मथों ॿियो ॿार अचण ते तयारु आहे, नंढड़े ॿार जी परवरिश थी न आहे, ॿियो ॿार अची वेंदो त इहो ॿारनि जे लाइ सिहत जे एतबार सां बि नुक़सानु आहे। या हिक ॿिए जे मथों मुसलसल ॿार ॼणण सां औरत जी सिहत खे नुक़सानु आहे, त इन सूरत में कुझु टाइम जे लाइ, कुझु सालनि जे लाइ वक़फ़ो कराइणो इहो शरीयत में जाइज़ आहे। टी सूरत इहा आहे त जेकॾहिं औरत खे सिहत जो कोई ख़दशो न आहे, सिहत जो मसइलो न आहे, सिहत बिल्कुलु तंदुरुस्त आहे, ॿार बि सही ॼमनि था, ॿारनि जी परवरिश बि सही थिए थी, सिर्फ़ु मुआशिरे जे ताननि जे भउ खां बाज़ मरतबा माण्हू ताना हणंदा आहिनि, एॾा ॿार थो ॼणे, ताननि जे भउ खां वक़फ़ो कराइणु हराम आहे। या इन्ही भउ खां त ॿार ज़्यादा ॼणींदुमि त खाईंदा छा? खाराइण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात, इन्ही ख़दशे जे भउ खां बि वक़फ़ो कराइणो इहो नाजाइज़। त ॿार ज़्यादा हूंदा त खाईंदा छा? इहो ख़दशो या मुआशिरे जे ताननि जे भउ खां, इन्ही ॿिनि सूरतनि में वक़फ़ो कराइणु नाजाइज़ आहे। बाक़ी सिहत जे एतबार सां जेकॾहिं औरत जी सिहत खे नुक़सानु या ॿार जी सिहत खे नुक़सानु आहे त पोइ चंद सालनि जे लाइ वक़फ़े कराइण जी गुंजाइश आहे। अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़।